बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 4 की आसान सिंधी में सबक 16 यानी 16वां सबक मोर यानी मोर के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। हर बार की तरह इस बार भी इस सबक का बाकायदा आगाज़ हम बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे। मोर हिकु तमामु सुहिणो पखी आहे। संदसि ॻिची डिघी ऐं नीरे रंग जी थींदी आहे। हिन जे मथे ते हिकु चोटी थींदी आहे जंहिंखे कलंगी चइबो आहे। इन करे हिन जो मथो ॾाढो सुहिणो ॾिसण में ईंदो आहे। मोर जो पुछ डिघो थींदो आहे जंहिंमें तमामु सुहिणा खंभ हूंदा आहिनि। हर हिकु खंभ ते गोल टिकी अथसि जंहिंमें पीलो, साओ ऐं नीरो रंग हूंदो आहे। इन्हनि टिकियुनि जे करे मोर जे खंभनि में ॾाढी सूंह थिए थी। मोर जी मादी खे ॾियल चइबो आहे। जॾहिं मोर ख़ुशीअ में ईंदो आहे तॾहिं नचणु लॻंदो आहे ऐं पंहिंजा पुछ वारा खंभ उभा करे टीड़ींदो आहे। टिड़ियल खंभ विञणी वांगुरु थी बीहंदा आहिनि ऐं मोर खे वधीक सुहिणो बणाईंदा आहिनि। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। मोर हिकु तमामु सुहिणो पखी आहे यानी मोर एक बेहतरीन या फिर खूबसूरत परिंदा है। संदसि ॻिची डिघी ऐं नीरे रंग जी थींदी आहे यानी इसकी गर्दन लंबी और नीले रंग की होती है। हिन जे मथे ते हिकु चोटी थींदी आहे यानी इसके सर पे एक चोटी होती है जंहिंखे कलंगी चइबो आहे यानी जिसको ताज कहते हैं। इन्हीं करे हिन जो मथो ॾाढो सुहिणो ॾिसण में ईंदो आहे यानी इसी वजह से या इसीलिए इसका सर बहुत ज़्यादा खूबसूरत नज़र आता है। मोर जो पुछ डिघो थींदो आहे यानी मोर की पूँछ लंबी होती है जंहिंमें तमामु सुहिणा खंभ हूंदा आहिनि यानी जिसमें तमामु खूबसूरत पर होते हैं। हर हिकु खंभ ते गोल टिकी अथसि यानी हर एक पर पे गोल टिकिया है जंहिंमें पीलो, साओ ऐं नीरो रंग हूंदो आहे यानी जिसमें पीला, हरा और नीरा रंग होता है। इन्हनि टिकियुनि जे करे मोर जे खंभनि में ॾाढी सूंह थिए थी यानी इन्हीं टिकियों की वजह से मोर के परों में बहुत ज़्यादा खूबसूरती होती है। मोर जी मादी खे ॾियल चइबो आहे यानी मोर की मादा को ॾियल यानी मोरनी कहते हैं। जॾहिं मोर खुशी में ईंदो आहे यानी जब मोर खुशी में आता है या फिर खुशी में होता है तॾहिं नचण लॻंदो आहे, तब नाचने लगता है ऐं पंहिंजा पुछ वारा खंभ उभा करे और अपने पूँछ वाले पर खड़े करके टीड़ींदो आहे यानी हिलाता है। टिड़ियल खंभ विञणी वांगुरु थी बीहंदा आहिनि और यानी हिले हुए पर हाथ के पंखे की तरह हो जाते हैं ऐं मोर खे वधीक सुहिणो बणाईंदा आहिनि और मोर को और ज़्यादा या फिर मज़ीद खूबसूरत बनाते हैं। मुझे उम्मीद है आज का सबक तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। इंशाअल्लाह अब अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।